ए बाबा ए सेठ साहब फकीर दा के याद को करे मां वठी आवा। ठीक है बाबा ता पाजो कमकार कयो। ए बाबा ए सेठ साहब चओ त हिकु खुशखबरी ॿुधायो। ॿुधायो त सुठी ख़बर ॿुधाइजांइ फकीर साईं। बाक़ी बुरियूं ख़बरूं ॿुधी ॿुधी असुल कन पची पिया आहिनि फकीर साईं। हाणे जीअं ॿुधो आहे मुल्क में कोरोना वायरस आयो आहे, सॼी दुनिया परेशान आहे, पूरो मुल्क परेशान आहे। हाणे अहिड़ियूं बुरियूं ख़बरूं ॿुधी हाणे असुल अलाए छा पियो थिए। बाबा अलाह कंदो सभु मुसीबतूं टरी वेंदियूं। हूअं बि ॾुखनि जा थोरा ॾींहं हूंदा आहिनि। हा हा बाबा अलाह कंदो। हाँ बाबा कहिड़ी ख़ुशख़बरी आहे ॿुधाए न। सेठ साहब तव्हां चयो नी मूंखे त मूंखे पुट जी ॻोल्हा करे ॾे। सो मूं ॻोल्हा कई आहे ऐं वारी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधाए आयो आहियां। फकीर बाबा तूं सच पियो चईं ऐं वाक़ई तोखे मुंहिंजो पुटु मिली वियो आहे। उहो किथे आहे? सब्र बाबा सब्र। मूंखे बि कंहिं ॿिए माण्हूअ ॿुधायो आहे। वधीक मां उन खां तफ़सील वठी तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदुसि। मां जांच त वठां नी, जांच वठां उन खां त उन सही ॿुधायो आहे या ग़लति। सब्र कर बाबा, तकड़ न करे। अलाह चवाई कंदो तकड़ न कर। हा मां जांच त वठां त हू तव्हांजो पुटु आहे या ॿिए जो आहे या तव्हांजो आहे या जांच वठां नी बा तसली कयां तव्हांखे मां सुभाणे ॿुधाईंदुसि। जे फकीर तूं चवीं त मां तोसां गॾु हलां। ऐं हा जेकी तव्हां निशानी ॿुधाई नी उहा मां ॾिसां नी उनजी जांच कयां त उहा अथसि या न अथसि। पोइ मां तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदुमि। हा सुभाणे ॿुधाईंदुमि। परेशान न थियो सेठ, अलाह चङाई कंदो। मुंहिंजो पुटु मूंॾां वठी अचो फकीर साईं। मां तव्हांजे पुट खे वठी ईंदुमि, ज़रूरु वठी ईंदुमि। बसि ॿ दफ़ा मानीअ जा खाराइजो। बसि ॿ दफ़ा मानीअ जा ॿ दफ़ा तव्हांखे मां थो खारायां। बसि मुंहिंजो पुटु मूंॾां वठी अचो फकीर साईं। हक़ अल्लाह आहे अल्लाह हक़ अल्लाह। समझ में ॻाल्हि नथी अचे त हुननि खे ज़मीन खाई वई या आसमान खणी वियो। बॉस मां त तव्हांखे हमेशह चवंदो आहियां त किथे हुननि असां सां गदारी न भुल कई आहे। राजू त राजू पर शमी बि गुम। राजू ऐं शमी हिक ॿिए सां प्यार कंदा। इहे त न आहे कि ॿाहिरि मुल्क भॼी आहे। न न इहे नथो थी सघे। ॿाहिरि सख़्तु पारो आहे ऐं हू नथा निकिरी सघनि। जे ॿाहिरि निकिता त पुलिस ऐं CID वारा हुनखे खणी वेंदा। इहा बि ख़बर पई आहे त CID वारा असांजे पोयां आहिनि। जांच हले पई। ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो कर। जे हुननि मूंसां गद्दारी कई न, मुंहिंजो नालो बि सुल्तान आहे। सुल्तान सुल्तान मारींदो घटा कीलींदो घरवा।
छा ॻाल्हि आहे? परेशान आहीं ऐं उदास आहीं, छा पिया सोची? हिकु ॻाल्हि चवां, तोखे पैसे वारो थियणो आहे। लखें रुपया मिलंदई, अरबपति थींदे, खरबपति थींदे। मुंहिंजी ॻाल्हि मञी दे। फकीर बाबा, तव्हां लॻे थो अॼु मज़ाक जे मूड में आहियो। तव्हां मूंखे करोड़पति बनाईंदो। मूंखे लॻे थो तूं मूं ते एतबार नथो करीं त ही फ़क़ीर, पिनण वारो फ़क़ीर मूंखे कीअं अरबपति कंदो, कीअं लखें रुपया ॾींदो। इहो थो सोची न। हाणे तोखे मां थो सम्झायां, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। समझाई पुट, ॾिस तुंहिंजी बि दुश्मनी आहे ऐं हू सेठ औलाद जो शिकायल आहे। मां तोखे हुनजो पुटु करे मोकिलींदुमि ऐं उहो तोखे पुटु तस्लीम कंदो। ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। बॉस, हिकिड़ो कमु करे सघां। उहो वरी कहिड़ो? बॉस, लॻे थो त हाणे शमीअ जो थो पतो लॻाइणो पवंदो। पोइ थी सघे थो राजू बि मिली वञे। हुनखे त राजू वठी आयो, असांखे कहिड़ी ख़बर? हे ख़बर न आहे त ख़बर वठणी पवंदी। असांजे ज़िंदगीअ जी वॾी वारदात आहे। काफ़ी सारा पैसा आहिनि ऐं असां वॾा नामी गिरामी गैंग वारा आहियूं। सुल्तान जो नालो आहे, नालो। ऐं जे असांखे पैसा हथ आया न, असांजी ज़िंदगी ठही वेंदी। बॉस, कसम आहे मूंखे हिन गैंग जो। जेकॾहिं राजूअ धोखो कयो त हुनखे मां पाण मौत जी निंड सुम्हारींदुमि। अब्दुल बि सही पियो चवे। तव्हां ॿई वञो, ज़मीन आसमान हिकु करे राजू ऐं शमीअ खे हथु करे। ओके बॉस। सेठ साहब, ये आहे तव्हांजो पुटड़ो जेको मूं वॾी मुश्किल सां हथ कयो आहे। ऐं हा, जेकी तव्हां निशानी ॾसी नी, उहा बि अथसि, तव्हां ॾिसी सघो था। पुट, निशानी ॾेखार। हाँ हाँ, ये मुझे ही पुट है। हाँ हाँ, ये मुझे पुट है। हाँ। अल्लाह, आए अल्लाह। तोखे पंहिंजो ही घर मुबारक हुजे पुट। मां हलां थो। साहब, मूंखे इजाज़त ॾियो, मां हाणे हलां थो। मां मानी तो करायां तव्हांखे, मानी खोड़। न न, मां मानी हिते कोन थो खावां, मां मानी घर खावां थो। मुंहिंजो पंधु ॾाढो परे, मां वञां थो। मानी घर खाईंदो। मूंखे ख़बर आहे तूं कोन मनी दे, तूं भली वञ। अल्लाह, आए अल्लाह। अरे बाबा, मैं ये तुझो घर आई। तुम्हें बाबा मैं खुश था एक बार कितने तो टाइम गुजारी बाबा।